लिखियल हुई जुदाई नसीबन खे चइजे। लिखियल हुई जुदाई नसीबन खे चइजे, वॾी आ ॾुखियाई नसीबन खे चइजे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरा पांड में गोठ वाहुड़ियर चारा खां पखन दरस जो इंतखाब तहसीन अहमद सुमरो जी दिलकश गजल। लिखियल हुई जुदाई नसीबन खे चइजे। लिखियल हुई जुदाई नसीबन खे चइजे, वॾी आ ॾुखियाई नसीबन खे चइजे। मिली चोट पंहिंजनि मां धारिया सुठा हुआ, रही न सचाई नसीबन खे चइजे। वो अक्सर ॾिसी मूं फेरे छॾे थो, हुई एॾी पकाई नसीबन खे चइजे। अचींजे अंगण ते रही रात हिकड़ी, थी वेंदी भला नसीबन खे चइजे। हू मुर्की ॾिसे मुंहिंजो इलाज ही आ, दवा बि न काई नसीबन खे चइजे। हू तहसीन सां बेरुखो थी हले थो, बस का वड़ जाई नसीबन खे चइजे। लिखियल हुई जुदाई नसीबन खे चइजे, वॾी आ ॾुखियाई नसीबन खे चइजे।